अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रहा हूं है पीरिया गुल सबका पेरी क्रसर हेडलाइंस थे। इस्लामाबाद में दहशतगर्दी अदालत पारां खुदकश धमाको 12 ॼणा शहीद 20 खां वधीक ज़ख़्मी। G11 में अदालत पारां आपघाती बमबार पाण खे गाड़ी समेत धमाके सां उड़ाए छॾियो। हमले में शहीद थियलनि जा लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। इलाइक़े खे फोर्सिस जो कड़ो जुडिशल कॉम्प्लेक्स में मौजूद जजनि खे सख़्त सिक्योरिटी में रवानो कयो वियो। घरू वज़ीर ऐं IG इस्लामाबाद धमाके वारे हंधि पहुता। धमाके जी जांच शुरू। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त धमाके में भारतीय स्पॉन्सर्ड अफ़गानिस्तान जे प्रोक्सी फितनाइल ख़ारिज मुलविस आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त अॼोके हमले जा केतिरा ई मैसेजिस आहिनि। जेकॾहिं को बे मुल्क मां बि मुलविस हूंदो त माफ़ न कंदासीं। अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि खे न रोकियो वियो त उन्हनि जो बंदोबस्त करणो पवंदो। इस्लामाबाद में धमाके वारे हंधि जे जाइज़े बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त हमलो कंदड़ दहशतगर्द अदालत अंदरि दाख़िल थियण जी कोशिश करे रहियो हो। मौक़ो न मिलण ते पुलिस जी गाड़ी ते हमलो करे ॾिनो। 2 हफ़्तनि खां पोइ बिना टेक जा का बि गाड़ी इस्लामाबाद में दाख़िल न थी सघंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गानिस्तान खे समझणो पवंदो त TTP जी हिमायत सां अमन क़ाइम न थींदो। पाकिस्तान केतिरा ई भेरा अमन दुश्मन कार्रवाइनि खे मुंहुं ॾिनो आहे। हथियारबंद फ़ौज हर भेरे दुश्मन जे इरादनि खे नाकाम बणायो। इस्लामाबाद में बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमन इस्तेकाम ही पायदार तरक्की जो बुनियाद आहे। सॼी दुनिया में जारी तकरारनि अमन जी हिमायत खे उजागर कयो आहे। असां हमेशह इस्तेकामी वतन जी दिफ़ा जे अज़म जो इज़हार कयो आहे। सेनेट खां पोइ क़ौमी असेंबली में बि 27वीं तरमीम जो बिल पेश। स्पीकर अयाज सादिक जी सदारत हेठि इजलास कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बिल ऐवान में पेश कयो। अपोजिशन जो गोट नारेबाज़ी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सॼी दुनिया में आइनी मामलनि खे आइनी अदालत ॾिसंदी आहे। सोमोटो ज़रिए मुल्क जी मुआशी निज़ाम खे विहारियो वियो। अदाकारनि जो केस हुजे या कस्टम जो पाण मुरादो नोटिस वरितो पियो वियो। बिल में सोमोटो जो अख्तियार ख़त्म कयो वियो आहे। कमीशन खे अख्तियार हूंदो त फ़ैसिलो करे ऐं जजनि जूं बदिलियूं करे सूबनि जा मामला ऐं आइनी मामला हाणे आइनी अदालत ते सॾे। मुखालिफ़ धुर 27वीं तरमीम खे रद्द करे छॾियो। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त अॼु जमहूरियत जे सोग जो ॾींहुं आहे। 27वीं तरमीम आणे आइन खे दफ़न कयो पियो वञे। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर वधीक चयो आहे त आइन सां बेमानी कई पई वञे। कोशिश हूंदी त उन्हनि खे कानून जे कटेरे में आणियो। नवाज़ लीग जो सेनेटर ऐं सीनियर सियासतदान इरफान सिद्दीकी लाॾाणो करे वियो। इरफान सिद्दीकी बीमार ऐं 2 हफ़्तनि खां इस्लामाबाद जी अस्पताल में दाख़िल हो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। सदर वज़ीर आज़म सेनेट चेयरमैन नवाज़ लीग सरबराह ऐं ॿियनि पारां इरफान सिद्दीकी जे ॾाॾाणे ते ॾुख जो इज़हार। चक वेझो औरत ॾेर हथां कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल। ॻोठ हूरान शर में जवाबदार पंहिंजी भाॼाई गोरी शर खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। रुस्तम पुलिस पहुची औरत जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ज़रियनि मूजिबि 3 ॾींहं अॻु औरत मथां बिरादरी जे नौजवान सां कारे जो इल्ज़ाम मढ़ियो वियो हो। शहदादपुर में पुलिस गिरफ़्तार प्राइमरी उस्ताद खे तशद्दुद करे मारे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ सवे माण्हुनि जो धरणो। प्राइमरी मास्तर खां भतो घुरण जे इल्ज़ाम हेठि पुलिस उस्ताद जाम अज़ीज़ जाखरो खे घरां खंबे वई हुई। उस्ताद हिरासत दौरान तशद्दुद में फौत। अहलकार लाश लावारिस हालत में अस्पताल में छॾी खिसकी विया। वाक़े ख़िलाफ़ वारिस उस्ताद ऐं शेरी रोडनि ते निकिरी आया। हाला चौक ते धरणो। DIG ऐं SSP नोटिस वरितो। SHO गुलाम शबीर दिलवाणी ऐं 3 अहलकार मौतल। वाक़े जो केस दाख़िल न थियो। मुलविस अहलकारनि जी गिरफ़्तारी लाइ घरनि ते छापा। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते 27वीं तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। सांगड़ उमरकोट दादू लाड़काणो सन टंगवाणी वर्कशॉप ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। अॻवाननि चयो आहे त 27वीं आइनी तरमीम कारो कानून आहे जंहिंखे अवाम रद्द करे थो। सूबे जे वसीलनि ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो।